मटियारी ज़िले जे 2 नंबर वॾे शहर न्यू सईदाबाद में इंतज़ामिया ऐं मक़ामी पुलिस जे कमज़ोर इंतज़ामी सलाहियतुनि जे नतीजे में शहर जे स्कूलनि, इस्पतालुनि ऐं घरनि जे अॻियां चिंगचिन, टैक्सिन, सुज़ुकिन, डाटसन जा अॾा क़ाइम थी विया आहिनि। ट्रैफिक जे मज़कूरा गैर क़ानूनी अॾनि ते ड्राइवरनि हर वक़्तु वॾे ज़ोर सां गाॾियुनि जा टेप रिकॉर्डर हलाए शहरनि खे तंग कनि था। पाण में बेहूदा लफ़्ज़ ऐं गार गंद कंदड़ ही ड्राइवर जॾहिं शहरनि जी मुदाख़लत ते उन्हनि खे मना कयो पियो वञे त उन्हनि शहरनि सां इहे ड्राइवर विढ़ण में देर बि नथा कनि। गवर्नमेंट प्रोविंशलाइज़्ड हाई स्कूल वारी घिटी अंदरि हर वक़्तु 50 खां वधीक सुज़ुकियूं बीठियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि सुज़ुकियुनि अंदरि ड्राइवर, क्लीनर ऐं उन्हनि जा दोस्त हर वक़्तु गाना ॿुधण में मसरूफ़ आहिनि। जॾहिं त ग़रीबाबाद कॉलोनी जा शहरी खेनि मना था कनि त सुज़ुकियुनि जा ड्राइवर उन्हनि सां झेड़ो करण लाइ तयार थी वञनि था। सिंधी प्राइमरी जे मेन गेट ते अगरो राहू, भले ॾिनो काका, मतल मोरी, रमज़ान उनड़ जे ॻोठनि ॾांहुं वेंदड़ ऐं ईंदड़ डाटसननि ऐं चिंगचिन जा गैर क़ानूनी अॾा क़ाइम थियल आहिनि। कार टैक्सियुनि जा ड्राइवर्स रिंद ऐं उमराणी मोहल्ले जे घिटियुनि अंदरि गाॾियूं बीहारे मोहल्ले जे रहवासियुनि लाइ मसइलो बणिजी विया आहिनि। सूरे बादशाह पब्लिक पार्क जे साइडनि में टैक्सी ड्राइवर्स टैक्सियूं बीहारे सरेआम ताश पते जी रांदि करे स्टेशन पाड़े जे रहवासियुनि लाइ आज़ार बणिजी विया आहिनि। शहरनि मूजिबि इंतज़ामिया पारां इन्हनि अॾनि जे ख़ात्मे लाइ का बि इंतज़ामी ऐं क़ानूनी कार्रवाई नथी कई वञे। शहरनि सिंध जे वॾे वज़ीर डिप्टी कमिश्नर मटियारी समेत इलाइक़े मां चूंडियल असेंबली मेंबरनि मखदूम जमीलुज़्ज़मा, सूबाई वज़ीर मखदूम महबूबुज़्ज़मा जो ध्यानु छिकराईंदे मुतालबो कयो आहे त न्यू सईदाबाद शहर जा अहम मसइला तरजीह बुनियाद ते हल करे शहरी हक़ बहाल कया वञनि। ही हुई हिन वक़्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉग इन थियो ऐं अपडेट रहो।